लतीफ़ साईं फरमाए थो जेतो बैत भाया से आयतूं आहिनि न्यू मन लाइन पिरियां संदे पार ॾे। हाणे इन जो इहो मक़सदु कोन्हे त लतीफ़ साईं खे क़ुर शरीफ़ जो आयतूं चयूं आहिनि, लेकिन लतीफ़ साईं जो मक़सदु इहो आहे त जेके मूं बैत चया आहिनि उहे बुनियादी तौर ते क़ुर शरीफ़ जी आयतुनि जो तर्जुमो आहिनि। यानी अगरि ॻोल्हिजे ॾिसजे त ॻोल्हे सघे थो माण्हू। मिसाल तौरु क़ुर शरीफ़ हिकिड़ी आयत आहे वह नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। अल्लाह ताला फरमाए थो त ए इंसान आऊं तोखे तुंहिंजी साह जी नसनि खां बि वेझो आहियां। ठीकु, इहो क़ुर शरीफ़। हाणे इंसान खे सभ खां वेझियूं त हुनजे साह जूं नसूं हुजनि। साह खां सवाइ त ॿी त का शइ आहे कोन इंसान में, ॿियो छा आहे? साह इहा आहे तॾहिं माण्हू हले थो, तॾहिं जीए थो, साह खणे थो, साह ख़तमु त माण्हू ख़तमु। इहो क़ुर शरीफ़ जी आहे। उन खां बि अल्लाह ताला फरमाए थो त इंसान आऊं तोखे वेझो आहियां। इन शइ खे जॾहिं लतीफ़ साईं जी शाइरी में असीं ॻोल्हियूं था त लतीफ़ साईं जो असांखे काफ़ी सारा बैत मिलनि था ऐं असीं उन मां इन जो मफ़हूम कढी सघूं। मिसाल तौरु लतीफ़ साईं जो बैत आहे, ससुई सां मुखातिब थी चवे थो, वञी छो वणकार हित न ॻोल्ही हो त कई, लिको कोन लतीफ़ चए ॿारो चो ॿई प्यार, नाई नैण न्यार तो में देरो दोस्त जो। हाणे लतीफ़ साईं ससुई खे चवे थो त तुंहिंजो महबूब, तुंहिंजो आशना उहो त तुंहिंजे अंदर में आहे, तूं ॿाहिरि छो थी ॻोल्हीं। यानी अगरि उहा नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, इन खे जेकॾहिं असीं ॻोल्हियूं इन जो तर्जुमो त बेहिसाब लतीफ़ साईं शाइरी में पियो आहे। असीं उनखे ॻोल्हे सघूं था ऐं बिल्कुलु आसानी सां ॻोल्हे सघूं था, लेकिन शर्त इहा आहे त असीं ॻोल्हियूं, ॾिसूं, जांचियूं, परखियूं त लतीफ़ साईं छा फरमायो आहे। यानी इंसान जे अंदर में जेको कुझु आहे उहो ई इंसान जो सभु कुझु आहे, हुनजो महबूब, हुनजो पीरी, हुनजो सभु कुझु। यानी त इन बैत जो तहलिक सिधो सऊं इन क़ुर शरीफ़ जी आयत जे हिकिड़े क़िस्म जो इहो हिकिड़ो तर्जुमो थियो। इन करे ई लतीफ़ साईं फरमायो आहे त जेतो बैत भाया से आयतूं आहिनि न्यू मन लाइन पिरीं संदे पार ॾे। इहो आहे असांजो सुहिणो लतीफ़।